अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हिकु बादशाह पंहिंजे महल में वेठो हुयो। उन हिकु वज़ीर खे घुरायो ऐं उनखे चयईं त अॼु जेको मूंखां घुरिणो थी घुर। वज़ीर परेशान थी वियो। मुंहिंजो बादशाह सलामत, मुंहिंजा ख्वाब, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हांजी सल्तनत जो 10 हिसो अगरि मिली पवे त मां पाण खे वॾो ख़ुशनसीब सम्झंदुसि। बादशाह चयसि त तूं 10 हिसे जी ॻाल्हि थो करे, मां तोखे पंहिंजी बादशाही, पंहिंजी सल्तनत जो अधु हिसो ॾियां थो। तंहिं ते बादशाह काज़ी खे घुराए ऐं चयो त हाणे लिखत कयो त मां पंहिंजी बादशाह जो अधु हिसो हिन माण्हू खे थो ॾियां। काज़ी बादशाह जी अधु हिसो जी लिखत कई ऐं उन खां पोइ बादशाह चयो, वरी ॿी लिखत कयो त मां हिन जो सिर कलम कंदुसि। तंहिं ते वज़ीर परेशान थी गोॾनि ते वेही अर्ज़ु कयो त मुंहिंजी कहिड़ी ग़लती? चयो त तव्हां पाण, त जेकॾहिं तुंहिंजी का ख़्वाहिश आहे त ॿुधाए। बादशाह चयो त मूं ही 2 तहरीरूं लिखायूं आहिनि। हाणे मुंहिंजो हिकु शर्त आहे, मुंहिंजा आहिनि 3 सुवाल। तूं मूंखे इन 3 सुवालनि जो जवाबु ॾे त मुंहिंजी ॿी शर्त सिर कलम वारी ख़तमु ऐं तोखे अधु मिल्कियत जो हिसो, अॼु बादशाही जो हिसो। ऐं जे तूं 3 सुवालनि जो जवाबु न ॾिनो त पहिरीं जेका लिखत आहे उहा कैंसिल ऐं तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। ऐं इन जे लाइ तोखे 30 ॾींहंनि जो मां टाइम थो ॾियां। हुनजो बादशाह सलामत, तव्हां मूंखे ॿुधायो। बादशाह चयसि त सभ खां वॾो धोखो छा आहे? नंबर 2 सुवाल त सभ खां वधीक हक़ीक़त कहिड़ी आहे? नंबर 3 सुवाल त सभ खां वधीक कमज़ोरी कहिड़ी आहे? बादशाह 3 सुवाल हिनखे ॾेई ऐं इजाज़त ॾिनी त तोखे हाणे 30 ॾींहंनि जो टाइम आहे। 30 ॾींहंनि में अगरि इन 3 सुवालनि जा जवाब खणी आए त तूं अधु सल्तनत जो मालिक, जेकॾहिं न खणी आए त तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। वज़ीर भॻो, उन शहर जा कुझु वज़ीर गॾु कया, उन्हनि खां पुछो, उन्हनि खे जवाबु न आयो। वरी ॿी सल्तनत में ईअं 25 खां 30 ॾींहं वज़ीर घुमंदो रहियो, हर हिकु शहर में, हर हिकु ज़िले में, उतां जी बादशाही जे माण्हुनि सां मिलंदो रहियो। कंहिं वटि बि को जवाबु कोन हुयो। एतिरनि ॾींहंनि में वज़ीर जा कपिड़ा फाटी पिया, वज़ीर जो पटको लही करे अची पंहिंजी ॻिची में पियो। वज़ीर कंहिं रेगिस्तान जे इलाइक़े में भॼंदो रहियो त अॻिते ॾिठईं त हिकिड़ी नंढड़ी झूपड़ी आहे। उन झूपड़ी में जॾहिं पहुतो त ॾिठईं त हिकु फ़क़ीर वेठो आहे ऐं उन फ़क़ीर जे अॻियां सुकल मानी आहे, उहा मानी पियो थो खाए ऐं फ़क़ीर जो कुतो खीर पियो थो पीए। जॾहिं उते पहुतो त हिन जे चवण खां अॻु में फ़क़ीर हिन खे चयो त वज़ीर, तूं सही जाइ ते पहुतो आहे, तोखे हितां ई 3 सुवालनि जो जवाबु मिलंदो। हीउ परेशान थी वियो। हिन चयो फ़क़ीर खे त तव्हांखे कीअं ख़बर पई त मां 3 सुवालनि जो जवाबु खणण आयो आहियां? त उन फ़क़ीर चयसि त कंहिं वक़्त में इन सल्तनत जो वज़ीर आम बि हूंदो हुयुसि, मूं बि इहा ई लालच कई हुई, तॾहिं मुंहिंजो हीउ हाल आहे। त उन फ़क़ीर खे चयो त छा तोखे उन्हनि सुवालनि जा जवाब न मिलिया? फ़क़ीर चयसि त मुंहिंजा इहे सुवाल ई न हुया, मुंहिंजो माजरा ई ॿियो हुयो। बहरहाल उन फ़क़ीर उनखे चयो त मां तोखे जवाबु ॾियां थो। हुन चयो ॿुधाए। त फ़क़ीर उनखे चयो त जेको दुनिया जो वॾे में वॾो कूड़ आहे उहो आहे ज़िंदगी। जेका इंसान त सोचींदो आहे त मां 100 साल जीअंदुसि, पर उहा साथ न ॾींदी आहे। वॾे में वॾो कूड़ ज़िंदगी आहे। ऐं वॾे में वॾी सचाई जेका हक़ीक़त उहा आहे मौत, जेका हर माण्हूअ ते अचिणो आहे। पोइ हर माण्हू पंहिंजे न पंहिंजे टाइम ते हितां हलियो वेंदो। नंबर 3 जवाबु फ़क़ीर ते चयसि त मां तोखे इन 3 जवाब जे लाइ हिकु शर्त रखंदुसि। त वज़ीर चयो बिल्कुलु मूंखे क़बूल आहे। वज़ीर खे चयईं त हीउ जेको कुतो मुंहिंजो खीर पीए थो न, इहो कुते जी ओभर खीर पीए त मां तोखे 3 सुवाल जो जवाबु ॾियां। वज़ीर परेशान थी वियो। वज़ीर चयसि त मां इंसान, मां कुते जो ओभर कीअं पीआं? हुन चयुसि जेकॾहिं नथो पीए त अॼु 29 ॾींहुं आहे, सुभाणे सल्तनत में हलियो वेंदे, तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। जेकॾहिं सिर कलम करणु चाहें थो त भली तूं हलियो वञ। जे न बचणु चाहें थो, अधु सल्तनत जो मालिक थियणु चाहें थो, त हिन कुते जी ओभर तोखे पीअणी पवंदी। तंहिं ते वज़ीर उहो प्यालो खयो, उहो प्यालो खणी कुते जी ओभर पी अथईं। तंहिं ते फ़क़ीर जवाबु ॾिनुसि त इंसान जी वॾे में वॾी जेका कमज़ोरी आहे उहा आहे लालच। तोखे अधु सल्तनत जी लालच हुई, तॾहिं तो कुते जी ओभर बि पीती।
ऐं जेकॾहिं इहे टई सचायूं तूं पाण वटि रखी त शायदि तोखे इन शइ जी ज़रूरत बि न पए ऐं इन सल्तनत जी ज़रूरत बि न पए। इहे टई सुवाल जॾहिं उतां हुनखे मिलिया, हू वापसि आयो ऐं अंदरि ई अंदरि में सोचींदो रहियो त वाक़ई हिकु हक़ीक़त त मौत आहे जेका इंसान ते अचणी आहे, ऐं ज़िंदगी त हिकु कूड़ आहे जेको हिकु न हिकु ॾींहुं ख़तमु थियणो आहे, ऐं जेका लालच आहे उहा इंसान जी कमज़ोरी आहे। हीअ मूं छा कयो? जॾहिं उहो वज़ीर उहो सोचींदो अचे पियो, दरबार जे भरिसां पहुतो त उहो घोड़े तां किरी पियो। घोड़े तां किरण सां ई हुनजो दम परवास थी वियो। दोस्तो, हीउ हिकिड़ो असांजे लाइ सबक़ु हुयो त असां केतिरो बि लालच में अची वञूं ऐं जेकॾहिं उन मंज़िल ते पहुचूं, असांजो दम उते परवास थी वञे त उहा लालच असांजे कंहिं कम में न ईंदी। हीअ जेकी ज़िंदगी जी हक़ीक़त ऐं ज़िंदगी जो कूड़, जेका हक़ीक़त मौत आहे ऐं कूड़ ज़िंदगी, त इहो असां अगरि सोचींदासीं त असां सुठा कम बि कंदासीं ऐं असां नेक अमल बि कंदासीं। दोस्तो, अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त अॻिली वीडियो ॾियण ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।